अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब है प्यासी धरती रमंदा बादल। नाविल नाविल निगार सिराज किस्त 37। जॾहिं हू लारीअ जे अॾे ते लथो तॾहिं हुनखे उहो ॾींहुं यादि पियो जॾहिं हू शहर ॾांहुं भॻा हुआ, डप बुख ऐं अकेलाईअ खां। अॼु बि अकेलो हो। राति जे वॻड़े हूंदे बि लारीअ जे अॾे ते केतिरा ई माण्हू हुआ। ख़ुदि संदसि ॻोठ जा माण्हू जन मां के सुल्फ़ियुनि ते दम हणी रहिया हुआ ऐं के पतीअ वारी चांहि जा दौर चाढ़े रहिया हुआ। होटल जे अंदरि हिकु पुराणो फ़ोन वॼी रहियो हो। रिकॉर्ड बि पुराणो हो ऐं सुई बि गठल हुई, पर हिन आवाज़ु सुञातो। कीअं विसारियां कंवर भॻत जो ही रिकॉर्ड हिनखे हूअं बि ॾाढो वणंदो हो। गुलूअ सां गॾु जॾहिं हू होटल ते वेही गाना ॿुधंदो हो तॾहिं हू वर वर करे कंवर भॻत जे रिकॉर्डनि जी फ़रमाइश कंदो हो। हिनखे ईअं महसूसु थींदो हो ॼण त हुनजो आवाज़ु हिन दुनिया मां न पर ॿी कंहिं दुनिया मां ईंदो हो ऐं अलोड़े जे आलाप ते अलाए जे छो हिन जे अखियुनि में पाणी भरिजणु लॻंदो हो। कंवर जो आवाज़ु ॿुधी हींअर बि हिनखे ॼण ॾावण पइजी विया। लारीअ तां लही हू कुझु वक़्तु बीही रिकॉर्ड ॿुधणु लॻो। रिकॉर्ड पूरो थियो त हिन हलणु शुरू कयो, पर वरी बि कंवर जो ॾोहीड़ो ॿुधी बीही रहियो। हिन में का असलियत मोटंदी थिए आई ॼण त को पुराणो वजूदु हिन में उभिरी आयो ऐं हिन जो नओं वजूदु नांग जी खल वांगुरु लहणु लॻो। कंवर जी थल शुरू थी, आव कांगा कर ॻाल्हि। हिन जी दिलि भरिजी आई। हीउ हिकु नओं जज़्बो हिन में घणे वक़्त खां पोइ पैदा थियो हो ऐं कंवर जी हुन पुकार हिन जे दिलि मां नफ़रतुनि जो ॻचु हिसो ॻारे विधो। जंहिं ॻोठ लाइ हिन जे दिलि में अलाए जे छो नफ़रत हुई, सा नफ़रत ॼण त कंहिं कुंड में दॿिजी वई। रिकॉर्ड पूरो थियो त हिन महसूसु कयो त हिन जे अखियुनि मां लुड़क लड़ी संदसि ॻलनि ते अची पिया हुआ। हिन रुमाल कढी लुड़क उघिया। लारी बि हली वई ऐं होटल ते वेठल माण्हू हिन शहरी बाबूअ खे ईअं ॻणतियुनि में बीठल ॾिसी कुझु अजीब विसवसण में पइजी विया। हिन बेगा वक़्तु कंहिं शहरी बाबूअ खे ॾिसी हुननि सम्झो त हू या त को कामोरो हो या सूबेदार जो को दोस्त, जंहिंजा शहरी दोस्त कॾहिं कॾहिं हिन सां मिलणु ईंदा हुआ। हिकिड़े माण्हू उथी वेझो अची पुछो, साहब किधर जाएगा? हू ॼण त छिरक भरे सुजाॻ थी पियो। उन वक़्तु ई ॿियो रिकॉर्ड शुरू थियो, बालम तुम कब आओगे। कंवर जो जादू भोर भोर थी वियो। ओपराण हिन जे वजूद खे वेड़े वई उन ख़्याल खां त मतां हिननि मां को खेसि सुञाणे न वठे। बिना कंहिं जवाबु ॾियण जे हू तकिड़ो तकिड़ो अॻिते वधी वियो। सफ़ा को मुंझल थो ॾिसिजे। भायां थो त हीउ उन दिल्लीअ वारे नवाब साहब जो को माण्हू या मुंशी आहे जंहिंखे हिते सधूराम वारियूं ज़मीनूं अलाट थियूं आहिनि। हिन वेंदे वेंदे ॿुधो, सधूराम वारियूं ज़मीनूं जंहिं ते सुलेमान माछीअ वारा पीढ़ियुनि खां आबाद हुआ। अलाए जे माछियुनि जो छा थियो। हिन सोचियो, हिन दख़लकार ऐं बेदख़लीअ जा लफ़्ज़ ॻोठ में केतिरा भेरा ॿुधा हुआ, पर अञा ताईं हिनखे उहा ख़बर न हुई त उहे लफ़्ज़ कहिड़े मफ़हूम में चया वेंदा हुआ। हू तकिड़ो तकिड़ो क़ब्रिस्तान में लही पियो ऐं ऊंदहि में क़बरूं लताड़ींदो विचूं पेचरो ॾेई अची ओतारे वटि निकितो। ओतारे खे ॾिसंदे ई हिन जा हथ सीटिजी विया। सीटजण सां गॾु हिन जे ॿिन्ही हथनि में पघर बि अची वियो। रुमाल कढी हिन पंहिंजा हथ उघिया। रुमाल कढण वक़्तु हिन खीसे में पियल रिवाल्वर खे छुई ॾिठो। ॼण त हिनखे उहो ख़तरो हो त ओतारे जा मलंग हिनखे ॾिसी कुहाड़ियूं लठियूं खणी हिन ॾांहुं काहे पवंदा। ओतारे में के मलंग अञा ताईं पाण में ॻाल्हियूं ॿोलियूं करे रहिया हुआ ऐं रखी रखी सुल्फ़ीअ जे सूटे ते सुल्फ़ीअ मां शोलो निकिरणु थिए लॻो। उहे मंज़र सभु साॻिया हुआ। ॻोठ जे घिटियुनि में ओतिरी ई धूड़ हुई। जन घरनि खे अॻु लोढ़ा हुआ उहे लोढ़ा बि हिकु ॿिनि जायुनि खां सवाइ क़ाइमु हुआ। ॻोठ जी बाज़ार बि ईअं ई हुई। कुएं ते उहो ई छिनल ॿोको धिकीअ ते पियो हो। हू हलंदो अची पंहिंजे घर जे दरवाज़े अॻियां बीठो। दरवाज़ो अंदरां बंदि थियल हो ऐं अंदरि मुकमिल ऊंदहि हुई। बाट ऊंदहि, घूर ऊंदहि, घुप ऊंदहि। हिन सोचियो त टपणी त भित पवंदी, पर जे चाचो या बाबो ओचितो ठका ते जागी पिया त चोर चोर करे वठंदमि। वरी दरवाज़े जे कड़े खोलण जो ख़्यालु आयुसि। नंढे हूंदे हू दरवाज़े जे ॿिन्ही ताकनि खे आॾो ज़ोर ॾेई कड़ो खोलींदो हो, पर कड़े जे किरण जो बि आवाज़ु काफ़ी वॾो थींदो ऐं ईअं चोरी अचण ते खेसि मारूं बि मिलंदियूं हुयूं। पर भित तां टपो ॾियण खां वरी बि हिन कड़े खोलण खे वधीक सहंजो सम्झो। हिन ताकनि खे ज़ोर ॾेई हथु विझण जी कोशिशि कई, पर संदसि हथु अंदरि न वञी सघियो। संदसि हथु एतिरो वॾो थी वियो जो उन लूंघे मां ॿांह लॻाए दरवाज़ो खोलण बि ॾुखियो थी पियो। लाचार चाकू कढी दरवाज़े वारी भित में हिकु वॾो खुप
डपु करे आहिस्ते आहिस्ते दरवाज़े सां लाॻू भित ते चढ़ी वियो। हेठि टपु ॾियणु त आसान हो, पर रुॻो आवाज़ थियण जे अंदेशे खां हिन टपु न थे ॾियणु चाहियो। लाचार जोखम खणी दरवाज़े जे मथीं अॾावत चढ़ी ऐं दरवाज़े जे मथीं चाउठ ते पेर खुपाइण जी कोशिशि कयाई। पेर फॿी वियसि, कुझु हेठि भरो थी पेर लड़काए आहिस्ते हेठि पॿनि भर टपो ॾिनई। घर अंदरि को बि सुजाॻ न थियो। पेर पेर में करे हू अंदरि आयो। ऊंदहि में हिनखे कुझु ॾिसण में न पियो आयो। नंढी टार्च ॿारे रोशनीअ खे हथु ॾींदो हू अॻिते वधियो। हिन ॾिठो त संदसि पीउ ऊंधो थियो रिलीअ में वेड़ियो पट ते सुतो पियो ऐं संदसि पेरांदीअ खां हिन जी माउ सुतल हुई। अंदरि छपरे में हिकु खट पियल हुई जंहिं ते को माण्हू सुतो पियो हो। हिनखे पक थी त उहो संदसि चाचो अलू हो। ऊंदहि हूंदे बि सॼो मंज़रु कहकाईंदड़ हो। उहा हुई मुफ़लिसी सिल जो मर्ज़ चाचो, ताड़ी पीअंदड़ सिल जो मरीज़ चाचो, ताड़ी पीअंदड़ मज़ूर पीउ ऐं सॼे ॾींहुं वॾेरनि ऐं वॾेरियाणियुनि जा हलाइजे छा हाणा कपिड़ा धोंदड़ ऐं संदसि ख़िदमत कंदड़ माउ। जन वटि पंहिंजे जिस्म ढकण लाइ बि कपिड़ो न हो ऐं जन खे वॾेर के घर जी पारूथी मानीअ ते गुज़र करण में को बि ऐब न थिए लॻो। कॾहिं कॾहिं त हुन मिसकिनी ऐं मुफ़लिसीअ जे करे इंसानु पंहिंजे वजूद खे विसारे वेंदो आहे। जहिड़ी तहिड़ी तकलीफ़ ते नज़र ई न वेंदी आहे। को फटफुरड़ी जिस्म ते निकिरी पवे त मुफ़लिसी उनखे बि तक़दीर ॾांहुं मनसूब करे ज़हन तां विसाराए छॾींदी आहे। मुफ़लिसी संदसि चाचे जे सिल जो नालो हो। रत गाॾिड़ खांगारे जो नालो हो। उहो जवान रत जेको जेकॾहिं नफ़रत जो रंग वठणु लॻे त अनू बणिजी पवे। राज़ी बि रज़ा रहे त उनजो नालो महज़ अलू रहिजी थी वियो, जेको हाणे ज़िंदगीअ में फ़क़ति हिकिड़ो कारज अदा करे रहियो हो, समूरे ॻोठ खे सिल जी सौगात ॾियणु। शायदि ॻोठ जी समूरी मुफ़लिसी सिल में वठिजी ख़तमु थी वञे। उनजे ख़तमु थियण जो ॿियो त को बि तरीक़ो अनूअ खे नज़र न थे आयो। हा, हिकु तरीक़ो हो, पर शायदि उहो रुॻो शहरनि में कारगर हो। हिनखे पंहिंजे खीसे में पियल रिवाल्वर यादि अची वियो। ओॾीअ महिल हिकु ड्रिघे साह खणण जो आवाज़ु आयो ऐं अनूअ खां छिरको निकिरी वियो। हू अॼु पंहिंजे घर में चोरनि वांगुरु घिड़ियो हो ऐं हिनखे हिकु उॼातो डपु वराए वियो। हिन मुंहुं वराए निहारियो। साइणे निंड ई निंड में आह भरींदी सही थी सुम्ही रही। हिन टार्च जे रोशनीअ में चङीअ तरह पंहिंजे माउ जे चहिरे खे ॾिसण जी कोशिशि कई। टार्च जी पीली पीली रोशनीअ में हिन जे मुंहं जी ज़र्दी वधीक नुमायां थी वई। उन चहिरे ते महिनत सां गॾु रंज ऐं गूंदर जा गुंज मुफ़लिसीअ जो नक्शो ठाहींदा थी विया। अनूअ जी दिलि भरिजी आई। हिनखे पाण ते ज़ाब्तो रखणु मुश्किल थी पियो। हीअ ई हस्ती हुई जेका हिन खे दुनिया में आणण लाइ ज़िम्मेदार हुई, जंहिं हिन जे पेट ते मिठियूं ॾींदे हिन खे खिलणु सेखारियो, जेका हिन जे अखियुनि में सुरमो विझंदे अजीब वेगाड़ियुनि नज़रुनि सां निगाहुनि सां का घड़ी हिन जे अखियुनि में निहारींदी रहंदी हुई, ॼणु त उन्हनि में कुझु ॻोल्हण जी कोशिशि कंदी हुई, जेका जॾहिं खिलंदी हुई तॾहिं संदसि खाॾी ऐं मिटनि जे विच में हिकु अहिड़ो ख़ाल थी पवंदो हो जो हू शरारत मां पंहिंजी ॾिसणी आंगुर उन ख़ाल में रखण लाइ आतो पियो थींदो हो। ऐं अॼु हिनखे यकीन हो त सालनि खां पोइ जेकॾहिं हुनखे खिलण जो मौक़ो बि मिले तॾहिं बि उहो ख़ाल पैदा न थींदो। हू कॾहिं पंहिंजी ॾिसणी आंगुर सां उन ख़ाल खे ॻोल्हे न सघंदो। उहो ख़ाल उहे गल चमड़ीअ जे घुंजनि ऐं छांवनि जी नज़र थी विया हुआ। अम्मा, हिन खां ॼणु त आह निकिरी वई। हिनखे सॾु करण जो को इरादो कोन हो, पर ओचितो ई ओचितो बेसाख्ता हिन जे वात मां लफ़्ज़ अम्मा ॼणु त ज़ुबान खे चीरींदो निकिरी आयो। पंहिंजो ई आवाज़ु ॿुधी हू शशदर थी वियो। साइण छिरक भरे उथी वेही रही। टार्च जी रोशनीअ में निहारींदे हेॾी सारी मज़बूत जिस्म जे जवान खे बीठल ॾिसी हुनखे पहिरियों ख़्यालु आयो त घर में को चोर घिड़ी आयो हो, पर हिन जे कननि जेको लफ़्ज़ ॿुधो हो उन हिन जे ज़हन खे अहिड़ो निस्तो करे छॾियो हो जो निंड मां छिरक भरण जे बावजूदि हिनखे डपु न थियो। अनू, तूं आहीं? हिनखे ॼणु त यकीन हुजण जे बावजूदि वेसा न थे आयो। हा मां, आउं आहियां अनू। हिन जे गोॾनि मां बि सतु निकिरी वियो ऐं गोॾनि भर लटकंदे हू माउ जे हंज में मुंहुं लिकाए सुॾका भरण लॻो। ज़ब्त जो बंदि टुटी पियो ऐं हिन जा लुड़क माउ जे फाटल गज जे कारनि कटियल कावनि खे पिसाइण लॻा। को वक़्तु त हू दिलि खोले रोअंदो रहियो।
साइण संदसि ॻिची ऐं वारनि खे चुमियूं ॾींदी रही, पर साइण जे अखियुनि में लुड़क न हो। हिन जे अखियुनि जा लुड़क त कॾो को सुकी विया हुआ। हिन जे अखियुनि जे ऋण पट लाइ अहसास जो ही मींहुं काफ़ी न हो। हिन खे अञा बि हुन मींहं ते रुंज जो शक हो। हिन खे उहो ई ख़्यालु हो त उहो ख़्वाबु ॾिसी रही हुई, ही सपनो हो, साभिया न हुई। कहिड़ो आहीं? अंदरां हिकु कमज़ोर आवाज़ आयो। अलू में ऊंदहि में पाछोलनि जी चुरपुर ते जागी पियो हो। ऊंदहि जा पाछोला हिन खे हमेशह जाॻाए विझंदा हुआ। हिन खे हमेशह ईअं लॻंदो हो ॼण त मौत जो फ़रिश्तो बि ऊंदहि जे पाछोलनि वांगुरु चुरंदो सुरंदो ओचितो हिन जे जिस्म खे बर्फ़ जहिड़ो थधो करे छॾींदो ऐं कनि सदियुनि खां हू उन पाछोलनि जी शहज़ादीअ जे इंतज़ार में खंघंदो रहियो हो। अनु ऐं साइण बि पंहिंजे सपने खां जागी पिया। अनु उथी अंदरि सिफ़े ॾांहुं आयो ऐं चयाईं, आउं आहियां अनु चाचा। अंदरि घुप ऊंदहि हुई। अनु टार्च जी रोशनीअ खे रहबर बनाईंदे चाचे जी खट ॾांहुं वधियो ऐं हिन जेकी ॾिठो सो हिन खे समूरी ज़िंदगी तड़पाईंदो रहंदो। इंसान जी हीअ सूरत बि थींदी आहे, सो हिन कॾहिं बि न सोचियो। क़ब्रिस्तान जे हुन भर रुलंदे हिन अक्सर मुअल जानवरनि जे हॾनि जे पिंजरनि ते ॻिजुनि जा मेड़ ॾिठा हुआ। इंसान खे हुन हालत में ॾिसण जी हिन खे कॾहिं बि सोच न हुई। सभ खां अचरज जी ॻाल्हि उहा हुई त ही हॾनि जो पिंजरो साह खणी रहियो हो, वॾा वॾा साह, ॾुखिया ॾुखिया साह। संदसि ॻिची ऐं गलनि ते उन्हनि ज़ख़्मनि जा निशान ॾिसी त हू हिकारी अचरज में पइजी वियो। शायदि का वेड़ थी थिए भाइजे, शायदि का वेड़ थिए थी भाइजे जंहिंमें ज़ख़्म जी पियो हूंदो। हिन सोचियो, आउं हिकिड़े हिकिड़े खां वेर वठंदुसि। हिन में पुराणी नफ़रत मोटी आई। चाचा ही गलनि ऐं ॻिचीअ ते निशान छाजा आहिनि? अलूअ को बि जवाबु न ॾिनो। अहसास जो मींहुं हिन सुकी ठूठ थियल ज़मीन ते आगमिजी आयो हो ऐं जज़्बात ते काबू रखण लाइ हॾनि जी हीअ ज़मीन ऊन्हा साह भरण लॻी हुई। अनु हिन जो लाॾलो हो। हिन खे पंहिंजे हथनि सां हुन खीर जा गुहा हया हुआ जंहिंखे पाॾनि ते चाढ़े हिन मंझांसि डप जी देव खे भॼाए कढियो हो, जंहिंखे हिन उहे कहाणियूं ॿुधायूं हुयूं जेके हिन जे पंहिंजे बालकपण जो सरमायो हुयूं, जंहिंखे हुन पंहिंजे चंडेसर थियण जो वाक़ियो ॿुधायो हो, जंहिंखे हुन वंझवटी रांदि सेखारी हुई, जंहिंखे हुन गौचनि ॾेननि ऐं आबुनि जी ख़ुशबू ऐं माना सम्झाई हुई, जंहिंखे हुन तितरनि ऐं तलोरनि जूं ॿोलियूं ॿुधायूं हुयूं, जंहिंजे बालकपण में हिन पंहिंजो बालकपण वरी उभरंदो नज़र आयो हो, जंहिंजे बालकपण में हिन खे पंहिंजो बालकपण वरी उभरंदो नज़र आयो। उहो अहसास जो मींहुं हिन खे दूधण लोॾण लाइ काफ़ी हो। अबा, डॉक्टर ने चीरे छॾियो आहे। अलूअ पाण ते ज़ाब्तो आणींदे अॻिए खां कमज़ोर आवाज़ में चयो। छो? अनुअ खे यकीन न आयो हो त अञा ताईं वेर वठण लाइ पंहिंजे ज़हन खे तयारु करे रहियो हो। छो अनुअ खे यकीन न आयो? हू त अञा ताईं वेर वठण लाइ पंहिंजे ज़हन खे तयारु करे रहियो हो। गलनि ऐं ॻिचीअ ते सिल जूं ॻोढ़ियूं थी पयूं हुयूं, उहे वढे कढी छॾियाऊं ऐं हाणे त जवाबु ॾेई छॾियो अथनि। हिकु डिघो साह भरींदे हिन वरी चयो, पर तूं मुंहिंजे वेझो न बीह, मुर्गो तूं न वठिजी पवीं। ईअं चवंदे अलू सुॾका भरे रोअण लॻो, पर उन रोअण में आवाज़ न हो। अनुअ जी दिलि ॼण त फाटण ते हुई। समूरे बदन जो रतु हिन जे मग़ज़ में गॾु थियण लॻो ऐं लवणनि वटि उथलूं खाइण लॻो। आख़िर हिन ॾाढी मुश्किल सां चयो, चाचा मिड़ई ख़ैरु थींदो, आउं सुभाणे वरी तोखे शहर वठी हलंदुसि ऐं शहर जे वॾनि डॉक्टरनि सां सलाह कंदासूं। अलूअ जा सुॾका बंदि थी विया ऐं हाणे फ़क़ति डिघा डिघा साह खणी रहियो। अड़े अबा, शहर जे समूरनि डॉक्टरनि मूंखे ॾिठो आहे। ख़ुदा ख़ुशि रखे रईस अनवर ख़ान खे। हुन जे चवण ते सेंटोरियम वारनि को डॉक्टर कोन छॾियो। ऑपरेशनूं, सुयूं, दवाऊं सभु थियूं, पर चवनि था त मूं में जीअरे रहण जी आरज़ू कान्हे, ताक़त कान्हे, सो सेनिटोरियम में मरण खां अची पंहिंजे घर बीड़ो थियो आहियां, पर मौत बि अलाए छो नथो अचे। एतिरो घणो ॻाल्हाइण खां अलूअ खे साही पइजी वई ऐं हू खंघण लॻो। हिन जी खंघ में बि हाणे को आवाज़ न हो, ॼण त हिन खे को घुटो ॾेई रहियो हो ऐं खंघण वक़्तु हिन जे ॻिचीअ जूं रगूं छिॼंदियूं थिए नज़र आयूं। अलाए जे छो अनुअ खे उहो महसूसु थियो त अलू मरी रहियो हो।
मौत अलूअ जे अखियुनि ते छांइजंदो थी वियो। हिन जो मौत ॼण त फ़क़ति अनूअ जे अचण जो मुंतज़िर हो ऐं जॾहिं उहो इंतज़ारु ख़तमु थियो तॾहिं को पाछोलो अलूअ जे अखियुनि, ॻिचीअ जे नसुनि ऐं रगुनि, छातीअ जे ॿाहिरि निकितल पासिराटियुनि ऐं ॿाहुनि जे करायुनि में हिकु आख़िरी जुंबिश पैदा करे मोटी वियो। ऐं पोइ अलूअ जे मुंहं ते ॼण हिकु सुकून ऐं इत्मीनान जो पाछोलो अची उते ई ॼमी बीह रहियो। हाणे अलूअ जे अखियुनि ऐं मुंहं ते को बि दर्द, को बि रंज, को बि अलम, को बि दुख न हो, का बि पीड़ा न हुई। अनु ॼण त जादूअ जे असर हेठि टार्च जी पीले ज़र्द रोशनीअ में उहे बदिलजंदड़ मंज़र ॾिसंदो रहियो। हिन सम्झो त जेकॾहिं हिन का बि चुरपुर कई त उहो जादू, उहो तिल्सम टुटी पवंदो ऐं मॼाण अलूअ जे मुंहं जो सुकून, हिन जे चहिरे ते इत्मीनान जो छांवरो वरी ॾुख जो पाछोलो बणिजी वेंदो। हिन पंहिंजे चाचे खे वरी उन पीड़ा में ॾिसणु न थे घुरियो। हिन जे ज़हन तां उहे कामण तॾहिं टुटा जॾहिं ओचितो हिन बिल्कुलु पंहिंजे भर में पंहिंजे माउ जो सुॾिको ॿुधो। उहो सुॾिको वधी ओछगारनि में बदिलिजी वियो। हिन खे बि पंहिंजी दिलि कपजंदी महसूसु थी। हिन वधी माउ जे कुल्हनि में ॿांह विधी। उन सहारे मुर्गो साइण जे रोअण जा बंद भॼी पिया। हिन जूं ओछगारूं हिन झुरियल घर खे वधीक झोड़ण लॻियूं। पोइ अनु हिकु ॿिए इंसानी पाछे खे पाण ॾांहुं ईंदे ॾिठो। उन पाछे लाइ बि हिन जे दिलि में हिकु छिक पैदा थी। हिकु नामालूम कशिश कंहिं उधमे वांगुरु हिन जी दुखी दिलि खे धोॾण लॻी। रना अधी राति जो ई छाजो रोज़ राड़ो शुरू कयो अथई। हिन पीउ जो विरचल आवाज़ ॿुधो। उन आवाज़ में कावड़ खां वधीक बेज़ारी हुई, ज़िंदगीअ जे हंगामनि ऐं रोज़ राड़े खां बेज़ारी। पर हिन खे पीउ जो उहो अंदाज़ ऐं उहो आवाज़ बिल्कुलु न वणियो। मिठो बि हिकु धारीअ माण्हूअ खे घर में ॾिसी पाण खे कुझु चवण खां रोके वरितो ऐं ॼणो कुझु सोचींदे चयाईं, केरु आहे? आउं आहियां बाबा, अनु। हू पाण ई वधी पीउ जे भर में बीह रहियो। हिन जे दिलि में आरज़ू जागी उथी त मिठो हिन खे भाकुर पाए। उहो सोचींदे ई हिन पाण खे निहायत कमज़ोर महसूसु कयो। उहा अहिड़ी कमज़ोरी हुई जंहिंखे तसली ऐं सुकून जी ज़रूरत हुई। उन ऐलान लाइ मिठो बिल्कुलु तयारु न हो। घड़ीअ लाइ उन ऐलान हिन जे ज़हन में के ॻाल्हियूं वरजायूं। थाणू, सूबेदार जूं गारियूं, जमादार जी मार, साइण खे संदसि अॻियां उघाड़ो करणु, वॾेरे जो अची पैसा ॾेई खेनि छॾाइणु। उहे सभु ॻाल्हियूं तेज़ीअ सां मिठूअ जे अखियुनि आॾो ऊंदहि जे बावजूदि चमकाट कंदियूं लंघी वयूं ऐं हिन खारनि मां चयो, खटी चुटी आयो आहीं? हाणे हिते छा लाइ आयो आहीं? मूंखे टीप खाराइण या माणे खे उघाड़ो कराइण? उन आवाज़ में बि कावड़ न हुई, बेज़ारी ऐं पाण विहाणे जी हद हुई, लाचारीअ जी इंतिहा। अनु उन जुमिले लाइ बिना तयारु न हो। हिन जी दुखी दिलि खे पाॿो ऐं प्यार जी ज़रूरत हुई। हीउ मौक़ो अहिड़ो हो जो मिठू जे कॾहिं हिन खे भाकुर पाए हा त हिन जी समूरी ज़िंदगी तब्दील थी वञे हा। उन में नफ़रत जे बदिरां वरी मोहबत ऐं मिठास जा दरिया वहण लॻनि हा। उन में वरी इंसान हुजण जो घमंड, प्यार पाइण जो आथत मोटी अचे हा। ॾुख त दिलि खे मेण वांगुरु नरम करे विझंदो आहे। पाॿो ऐं प्यारु उन मेण मां दिलि घुरिया मुजस्समा ऐं बुत घड़े सघे हा। पर नफ़रत जो पारो पिंड पढ़णु करण लाइ काफ़ी हो ऐं हिन बिना कंहिं जज़्बे जे, बिना कंहिं सोच जे चई ॾिनो, चाचो गुज़ारे वियो। हीउ ॿियो ऐलान हो जंहिं मिठूअ जे बेज़ारीअ में को फ़र्क़ु न आंदो। बेज़ारीअ जो दरिया वहंदो ई रहियो ऐं मिठू वधी अलूअ जे खट ताईं आयो। हिन जी दिलि त चयो त चङो थियो, पर हिन जे वात मां निकितो, हाणे कफ़न जी चटी किथां भरबी? अनूअ खे ईअं महसूसु थियो ॼण त हिन माण्हूअ जे सीने में दिलि बदिरां भितर ठिकर भरियल आहिनि, जो पंहिंजे सॻे भाउ जे मौत ते बि हिन जी दिलि मां कंहिं आह निकिरण बदिरां कफ़न जे पैसनि जो ख़्यालु जागी उथियो आहे। हिन ॾिठो त माणस उन विच में चुप थी वई हुई ऐं वधी अलूअ जे अखियुनि खे हथनि सां बंदि करे मथांसि छिनल रिली विझी छॾियो आई ऐं पाण पेरांदीअ खां पट ते वेही रही हुई। हिन जो दम घुटिजणु लॻो। हिन टार्च बंदि करे छॾी। उन ओचिती ऊंदहि ॼण त साइण खे बि ड्रेजारे छॾियो। मौत ऐं ऊंदहि ई त इंसान जा अज़ली दुश्मन आहिनि।
ऐं ॿिन्हिनि खां बचण लाइ इंसानु सॼी उमिरि जतन कंदो रहियो आहे। उन नई डप खां उहा वरी सुॾका भरे रोअण लॻी। अनु पंहिंजे खीसनि में हथु विझी नोटनि जा बंडल कढी पीउ ॾांहुं वधाया। ऊंदहि में मिठूअ जे जिस्म सां नोटनि जे छा को बि असरु पैदा न कयो, पर जॾहिं अनूअ संदसि ॿांह खां जॾे संदसि हथनि में ॾिना ऐं हिन महसूसु कयो त उहा शइ पैसनि खां सवाइ ॿियो कुझु थी नथी सघे, तॾहिं हिन खां ॼणु छिरिकु निकिरी वियो। घणा आहिनि हिन जी रुखाईअ में अञा बि को फेरो न आयो। मूं ॻणिया कोन्हनि, पर जे वधीक घुर्ज पई त खणी ईंदुसि। हिन बि ॼणु रुखाईअ मां चयो। ऊंदहि में वरी ख़ामोशी छाइजी वई। ॻोठ में ॼाण करे थो अचां, ईअं चई हलियो वियो। अनु वधी माउ ताईं आयो ऐं उते ई पट में वेही रहियो। अमां बाबा एतिरो बदिलजी छो वियो आहे? हिन चवण त उहो थिए घुरियो त बाबा मूंखे प्यार जी मोट ॾियण त ठहियो, एतिरो रुखाईअ सां छो पेश आयो? पर हिन बि पंहिंजे लफ़्ज़नि खे एतिरो ई अणसिधो रखणु घुरियो जेतिरो हिन पंहिंजे माउ जे रवैये में महसूसु कयो। पोइ साइण हिन खे सॼी कहाणी रोंदे रोंदे ॿुधाई। मलंग जे खून में पुलिस गुलू ऐं अनूअ खे ॻोल्हा में मिठूअ खे अनूअ जे ॻोल्हा में मिठूअ खे झले वई। उहा सची कराइण लाइ त ॿई छोरा हिननि लिकाया आहिनि। मिठूअ खे पुलिस एतिरो मारियो जो महीनो सॼो खट ते पियो हो। बर्फ़ ते बीहारे पेर कुटणु, मुछूं पटणु, निंड न करणु ॾियणु, वेहणु न ॾियणु, पुलिस जी मार जो हर तरीक़ो हिननि आज़मायो। ऐं जॾहिं मिठूअ तॾहिं बि चयो त हिन खे का ख़बर कान हुई, तॾहिं साइण खे वठी विया ऐं साइण वरी अची उछगारण में पई। हिन जॾहिं उहो ॿुधायो त सूबेदार, जमादार ऐं ॿियनि सिपाहियुनि जे साम्हूं साइण खे उघाड़ो कयऊं, तॾहिं अनूअ जो साहु उते ई रोकिजी वियो। हिन जो हथु वरी खीसे में पियल रिवाल्वर ते अची वियो। हिन वधीक कुझु ॿुधण बि न थे घुरियो। पोइ माण्हू रोंदे चयो, अबा तूं हितां साजर हलियो वञजांइ, न त। हू सम्झी वियो। हू खून जो ॾोहारी हो ऐं पुलिस अञा ताईं हिननि जे ॻोल्हा में हुई। हिन जे माउ पीउ ते हिन जे करे जेकी वही वापरी चुको हो, तंहिंजो तसवुरु कंदे हिन खे शहर जे लाकअप में भलूअ जी मार जो मंज़रु यादि अची वियो। कूड़ खे सच ऐं सच खे कूड़ साबित करणु पुलिस जे ॾाए हथ जो खेल हो। ॾोहारी ऐं बेॾोहीअ जो फ़र्क़ु पुलिस जे अॻियां कुझु न हो। बेॾोही हुजण जो फ़क़ति हिकु सबूत हो ऐं उहो हो नोटनि जा बंडल। अमां हाणे हलां थो, वरी ईंदुसि ऐं तव्हांखे पाण सां शहर वठी हलंदुसि। हिन जो उहो चवणु ई साइण लाइ काफ़ी हो। हूअ हिन खे चिंबड़ी पई ऐं रोंदे उछगारूं ॾींदे हिन जे ॻिचीअ, मुंहं ऐं वारनि खे चुमियुनि ऐं लुड़कनि सां पुसाए छॾियईं। हू बि बिल्कुलु ॿारनि वांगुरु रोअण लॻो। हिन खे पंहिंजे कमज़ोरीअ ते कावड़ बि अचणु लॻी, पर अॼु हिन खे ॼणु पंहिंजे अखियुनि ते कब्ज़ो न रहियो हो। नचाइण जे बावजूदि माउ जे हंज में हिन जे अखियुनि रोअण थिए शुरू कयो। पोइ उथी चाचे जे खट जे वेझो आयो। टार्च जे रोशनीअ में हिन रिलीअ जो पलांद हटाए आख़िरी बार अलूअ जो पुरसुकून मौत ॾिठो। उन मौत ॼण त हिन खे हिकु सहारो, हिकु आथत ॾिनो। उहो मौत हिन खे घणो वक़्तु यादि रहंदो। उन मौत हिन खे इंसान जी बेवसी ऐं लाचारीअ ते फ़तह पाइणु सेखारियो हो। हाणे हुन जे ज़हन में ख़्यालनि, जज़्बनि ऐं अहसासनि जो समुंड पुरसुकून थी चुको हो ऐं हू चुपचाप दरवाज़े खां ॿाहिरि निकिरी आयो। हाणे त का लारी बि शहर न वेंदी, तॾहिं बि हिन पंहिंजे घर खां परे, घणो परे निकिरी अचणु थिए घुरियो। क़ब्रिस्तान मां लंघंदे वरी हिन खे पुराणा नक्श यादि पइजी विया। टार्च जे रोशनीअ में हिन वधी पुराणे बड़ जे वण खे छुही ॾिठो। हीउ वण अञा ताईं अॾोल पंहिंजी जाइ ते बीठो हो। ॼण त हिन खे ज़िंदगीअ में ॿियो को बि कारज नज़र न थे आयो, सवाइ उन जे त मौत जी वादीअ में छांव कंदो रहे। हिन जे टार्च जी रोशनीअ जे करे हिकिड़े चिॿरे हिकु डिघी चीट करे माहौल जे ख़ामोशीअ खे टोड़े विधो ऐं हू तकिड़ो तकिड़ो क़ब्रिस्तान मां लंघी अची लारीअ जे स्टैंड ते पहुतो। लांडीअ वारियूं होटलूं बि सुनसान पियूं हुयूं। हिकिड़ी बेंच ते होटल जो मालिक खोंगरा हणी रहियो। हू बि हिकु कुर्सीअ ते वेही रहियो ऐं ऊंदहि खे घूरींदो रहियो। हिन जे ज़हन बार बार पंहिंजे चाचे जे पुरसुकून मौत ते सोचींदो रहियो। छा हुन जे जवानीअ जी ज़िंदगी हुई ऐं छा हुन जी जवानीअ जो मौत?
उन्हनि ॿिन्हिनि पछाड़ियुनि जे विच ते मुफ़लिसीअ जो अथाह समुंड हो। ॼण त ज़िंदगी ऐं मौत मुफ़लिसीअ जे समुंड जा ॿ किनारा हुआ। हीउ अहिड़ो समुंड हो जिते नोटनि जे कागज़नि मां ठहियल ॿेड़ी ज़िंदगीअ जे किनारे ऐं साहिल ते सही सलामत पहुची सघे थी। जेकॾहिं हिन जे चाचे मुफ़लिसीअ जे उन कुन मां ॿाहिरि निकिरण जी कोशिशि न कई त उन लाइ जवाबदार केरु हो? जेकॾहिं ख़ुदि हुन जी ज़िंदगीअ में शहर भॼी वञण जो सबबु पैदा न थिए हा त अॼु हू कहिड़े हाल में हुजे हा। ऐं शहर में बि हिन ई जहिड़ा केतिरा छोकिरा ऐं जवानड़ा मिलुनि, कारखाननि, दुकाननि ऐं स्टेशननि ते ॾिठा हुआ। जन मां केतिरनि खे त पक ई पक संदसि चाचे वारी बीमारी हुई। हिननि जी ज़िंदगी ऐं हिन जी पंहिंजी ज़िंदगीअ खे जुदा कंदड़ फ़क़ति हिकु मज़बूत दीवार हुई। नफ़रत जा हिन जी रग रग में नओं खून पहुचाईंदी थिए रही। नफ़रत ई ज़िंदगीअ जो सरमायो आहे। नफ़रत ई हिन जे ज़िंदगीअ में मुतहरिक क़ुवत साबित थी हुई। हिन उन जी आजिया में कंधु निमाए छॾियो। नफ़रत हिन खे ज़िंदह रहणु सेखारियो। नफ़रत हिन में वेर वठण जो जज़्बो पैदा कयो। नफ़रत हिन खे मुक़ाबले जी क़ुवत अता कई। पर हिन जे पीउ में बि त नफ़रत हुई। उन नफ़रत खां हुन जे पीउ में मुक़ाबले जी क़ुवत छो न पैदा थी? शायदि हिन जे पीउ पंहिंजी नफ़रत खे ताड़ीअ ऐं कंतरीअ में ॿोड़े छॾण ते घुरियो। नतीजो उहो निकितो त नफ़रत बेज़ारी ऐं पोइ लाचारीअ में बदिलजी वई। हिन फ़ैसिलो करे वरितो त नफ़रत ई ज़िंदह रहण जो सही राज़ आहे। नफ़रत जा करिश्मा हू नंढे हूंदे खां ॾिसंदो आयो हो। घड़ीअ लाइ माउ, चाचे ऐं पीउ जे लाइ हिन जे दिलि में प्यारु पैदा थियो हो त हिन पाण खे केतिरो न कमज़ोर महसूसु कयो हो। पर नफ़रत जी पीड़ जे बावजूदि जॾहिं हिन कंवर जो राग ॿुधो हो त हिन जे अखियुनि में पाणी छो भरिजी आयो? उहा ॻाल्हि हिन जी सम्झ में न आई। नफ़रत जे बावजूदि हिन खे कॾहिं कॾहिं अकेलाईअ में छो ईअं महसूसु थींदो हो त जेकॾहिं को हिन खे प्यार मां अनू करे सॾु करे त हू पंहिंजी ज़िंदगी तब्दील करे छॾे। हिन खे वरी शहर जे लाकअप में मार खाधल वलूअ जो मुंहुं यादि अची वियो। उन मुंहं में उन्हनि ॻोढ़नि टांडनि जहिड़नि अखियुनि में बि त नफ़रत हुई। पोइ उहा नफ़रत कहिड़े क़िस्म जी हुई? उन नफ़रत चुपचाप मोचड़ा छो थे खाधा? उन नफ़रत छो न थे सूबेदार ऐं जमादार जे ॻिची मरोटे छॾी? छो उन्हनि अखियुनि में नफ़रत जे बावजूदि हिकु बेवसी, उबाणकाई ऐं लाचारी बखी रही हुई? हींअर वलू छा कंदो हूंदो? हमेशह वांगुरु पाञारीअ में ढगनि सां गॾु पाण बि जुटियल हूंदो ऐं हर ॾींदे ॾींदे जॾहिं हथनि ऐं पेरनि में लिफूं पइजी वेंदियूं हूंदसि तॾहिं बि शुक्र अथई मुंहिंजा मौला चई हू चुपचाप ज़मीन जो सीनो चीरींदो हूंदो। हिन खे पक थी त ईअं ई हूंदो। सिंध जे हारीअ जे नसीब में चाकीअ वारा खोपा ऐं चकर कॾहिं ख़तमु न थींदा। चोरीअ जे शक में झलजी मारूं खाई जेल जागे वरी बि हर जी चूनीअ खे चिंबड़ी पवंदो। हिन में त हर ॾींदे बि नफ़रत पैदा नथे थिए। वरी बि ढगनि जे जोड़े खे बिचकारूं ॾींदे वॾेरे जी बख़्त खे दुआऊं कंदो पंहिंजे अंग उघाड़नि बुखियनि बचनि भीड़ो थी धणीअ जा शुकराना मञींदो रहंदो। केॾो न साबिर आहे सिंध जो हारी। हिन खे उन सब्र खां नफ़रत थियणु लॻी। उन सब्र खां त मौत भलो कहिड़ो मौत? चाचे अलूअ जहिड़ो मौत? उहो बि त सब्र जो नतीजो आहे। हिन सोचियो। मुख़्तलिफ़ ख़्याल वर करे हिन जे ज़हन में भुर्ट पखड़ींदा रहिया। ओचितो हिन कंहिं गाॾीअ जो आवाज़ु ॿुधो। हू छिरक भरे उथियो। का जीप थे ॾिठी। हिन टार्च ॿारे जीप वारे खे हथु ॾिनो।